नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा SSP चौक ते थर जे रहवासी मशहूर मुजस्समे साज़ फ़कीरो पारां ठाहियल शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़ूबसूरत मुजस्समो लगायो वियो। पीपल्स पार्टी अॻवाननि इफ़्तिताह करण बैदि चौक जो नालो स्टैच्यू ऑफ डेमोक्रेसी रखियो। वधीक तफ़सील मनवर रेंद जी रिपोर्ट में। वो एक नहत्ती लड़की थी और पेशी थी दरबारों की। वो बेटी थी पंजाबों की, खैबर की, बुलानों की। वो सिंध मदीने की बेटी, वो नई कहानी करबल की। वो खून में लथपथ पिंडी में। लाड़काने में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा शहर के SSP चौक ते थर जे रहवासी मशहूर मुजस्समे साज़ फ़कीरो पारां ठाहियल मुल्क जी अॻूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़ूबसूरत मुजस्समो लगायो वियो, जंहिंखां पोइ चौक जी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थी वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरो, PPCT लाड़कानो जे सदर खैर मोहम्मद शेख, मेयर अनवर अली लोहर, टाउन चेयरमैन वकार अली भुट्टो, सिराई सरफराज अहमद खोखर ऐं ॿियनि सां गॾिजी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मुजस्समे जो इफ़्तिताह करे दुआ घुरी वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे जमील अहमद सुमरे चयो त जेको आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हुजे उनजो जेको आहे को हिकिड़ो टको बि ख़र्च न आहे थियो। हीउ सॼो सारो जेको आहे चेयरमैन साहब पाण इहो जेको आहे उहो वेही करे जेको आहे इहो कयो आहे ऐं अॼु इहो तयारु थियो जेके अॼु अनवील कयो आहे स्टैच्यू ऑफ डेमोक्रेसी जे नाले सां इनशाला इहो रखियो वेंदो। ऐं असां चवंदासीं पंहिंजो मेयर साहब खे बि, असांजे खैमो साहब जेको आहे उतां जो सीनियर आहे, असांजो सदर बि आहे ऐं कॉर्पोरेशन जो मेंबर बि आहे, त हुनखे असां चवंदासीं त महिरबानी करे उहे जेके आहिनि हिकिड़ी रिथ जेको आहे उहा पास कनि। होॾां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मुजस्समो लॻण खां पोइ नौजवाननि तोड़े हर उमिरि जे माण्हुनि पहुची मुजस्समे सां गॾु सेल्फियूं ठाहे टिकटॉक लाइ वीडियोज़ ठाहे ख़ुशी जो पिणु इज़हार कयो। वो एक नहत्ती लड़की थी और पेशी थी दरबारों की। वो बेटी थी पंजाबों की, खैबर की, बुलानों की। वो सिंध मदीने की बेटी, वो नई कहानी करबल की। वो खून में लथपथ पिंडी में।